असांजी HD TV जे सब्सक्राइबर्स के अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, जीअं त मां अव्हांखे 2-3 ॾींहं पहिरें हिकिड़ी वीडियो ॾिनी हुई जंहिंमें अव्हां खां सवाल वरितो हो, सवाल ॾिनो हो ऐं जवाबु घुरियो हो त शाहमीर जे किरदार में कहिड़ो अदाकार हुजणु घुरिजे। शाहमीर जो किरदारु जीअं त असांजो सैयद मुनव्वर अली शाह, अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए, अल्लाह पाक उन्हनि खे जन्नतुल फ़िरदौस में आला दर्जा बुलंद अता फ़रमाए। तकरार सोप सीरियल 2 अहिड़ा बहितरीन आर्टिस्ट सिंध जा, हिकु त आपा शबीर चन्ना गुज़ारे वई ऐं ॿियो सैयद मुनव्वर अली शाह। ज़हर ज़िंदगी ड्रामे में अव्हां ॾिठो हूंदो त तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट आहिनि। सभिनी तकरार ड्रामे जे डायरेक्टर सैयद मुनव्वर अली शाह जी वफ़ात ते तमामु घणो ॾुख जो इज़हार कयो, जंहिंमें असद कुरैशी, आज़म मेंगल, अब्दुल मनान अब्बासी, अली गुल मल्हा, सजाद सुहाग ऐं ॿिया केतिरा ई आर्टिस्ट शामिल आहिनि। नाज़रीन, तकरार ड्रामे जे सोप सीरियल में जेको शाहमीर जो किरदारु सैयद मुनव्वर अली शाह करे पियो, हुन किरदार में अव्हां सां सवाल कयो हुसीं त कहिड़ो अदाकार सही परफॉर्म कंदो, मतिलबु सैयद मुनव्वर अली शाह जूं सिकूं लाहींदो। बहरहाल सैयद मुनव्वर अली शाह त पंहिंजे मट पाण हुयो, उनजो त को मट थी नथो सघे। करेक्टर तमामु वॾो हैवी करेक्टर आहे। तकरार सोप सीरियल जो साइड हीरो जो किरदारु आहे। मूसा खां पोइ जेकॾहिं माण्हू जी नज़र पए थी त उहो शाहमीर जो किरदारु आहे। हाणे शाहमीर जे किरदार में अव्हां सां सवाल कयो हुयो, असांजी HD TV यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म हिकु वीडियो ॾिनी हुई जंहिंमें हज़ारे माण्हुनि कमेंट कया। केतिरनि ई दोस्तनि सभ खां पहिरियों नालो मुंहिंजे ख़्याल में त अब्बास गुल ऐं आज़म मेंगल जो 80-79 ते नंबर आहे ऐं सैयद निसार शाह 20-21 नंबर ते हले पियो। मतिलबु सैयद निसार शाह जे शाहमीर वारे किरदार में माण्हू घटि चाहिनि पिया त शाहमीर जो किरदारु सैयद निसार शाह करे, बल्कि अब्बास गुल ऐं आज़म मेंगल जे हवाले सां 80-81 ईअं सिलसिलो जारी आहे कमेंट जो। जेकॾहिं अव्हांखे यकीन न आहे त उन वीडियो जो मां लिंक हिन वीडियो में रखां थो, अव्हां हुन वीडियो ते विज़िट करे उन कमेंट बॉक्स में वञी करे पाण ई कमेंट पढ़ी सघंदा। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं अव्हां बि वोट ॾियणु चाहियो पिया इन्हनि अदाकारनि खे, त पोइ अव्हां बि पंहिंजी मर्ज़ी जो अदाकार हिन कमेंट बॉक्स में ॿुधाए सघो था। थैंक्स फॉर वॉचिंग। ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़।